गरीब आहियूं असीं बुकुनि ते रोज़ रोज़ पुलिस बीठी आहे हिते। कल्ह बि सिटी थाणे वारी पुलिस माई वठी आई अची असांजा घर जा देस नेत समान कया त असांजे ॿारुनि खे थप्पड़ूं हणे वई आहे। असां ते वॾो ज़ुल्म करे फरदानी घुमे पई। पुलिस वारा हुन सां गॾु अचनि था, मर्दानी पुलिस हुन सां गॾु असांजे घर जे अंदरि कल्ह घिड़ी वई हुई सिटी थाणे वारी। असां सां केरु इंसाफ़ कोन पियो करे। उन्हनि सां गॾु अचे थी, ठीकु आहे। हिते असांजे मतिलबु बग़ैर वारंट जे कल्ह हिते असांजे घर घिड़ी वई पुलिस। हाणे लेडीज़ पुलिस हुन सां गॾु कोन हुई। हाणे उहो आया मतिलबु की मर्द हुआ पुलिस वारा ऐं हू अची असीं मतिलबु की असां कॾहिं इन मसइलनि में कॾहिं पए ई कोन आहियूं। हीउ सॼो पाड़ो असांखे मतिलबु गवाही ॾींदो। असां कॾहिं मतिलबु ना कंहिंसां विड़िया आहियूं, ना ई कंहिंसां मतिलबु कंहिंसां हू कयो आहे। असां कंहिंसां नाजाइज़ी को कोन कई आहे। साहब मक़सूद भट्टी साहब खे ॾिनी तव्हां सां उन चयो पर हाणे तव्हांजे दर ते पुलिस कोन हूंदी। पोइ उन खां अलावा जेको आहे न पोइ बि अॼु अची वई पुलिस असांखे। असांजो हाणे सिंध सांगड़ जो जेको SP SSP आहे IG सिंध आहे जेको इन सां मुतालिबो आहे असां सां मतिलबु की इंसाफ़ु कयो वञे।